तो सोचो है तुझे वापस न अचण सां पोइ ते केॾी खून रेज़ी थींदी। मामा मुझे वापस हलण खां पोइ भी इहा दुश्मनी खत्म कोन थींदी मामा। पर दुश्मनी जी बाह कुछ विसामंदी जरूर। छा न दुश्मनी जी बाहि खे तव्हां मुंहिंजे रत सां विसरण था चाहियो? ढूंढा अजायूं ॻाल्हियूं करे छोकिरीअ खे ख़ौफ़ज़दा छो थो करी? अरे वो को काफ़ जो जिन्न हा या को देर हा जे छोकिरीअ खे वेठो तो ख़ौफ़ज़दा कया। शेरन खान जेका बाबा हक़ीक़त आहे न उन हक़ीक़त खे मां छोकिरीअ जे साम्हूं बयान थो कयां, उनखे आगाही थो ॾियां। तूं पंहिंजे पीउ खे छॾ, तूं ॿुधाए पंहिंजी, छा असीं तोखे मारणु चाहींदासीं? मामा हिते ख़ुशि आहियां, मां पंहिंजे घर खां वधीक हिते ख़ुशि आहियां। ऐं तव्हां जेकॾहिं मूंखे ख़ुशि ॾिसण था चाहियो त मूंखे वापसि हलण लाइ ज़िद छो था कयो? तुंहिंजे वापसि न हलण सां दुश्मनी वधी वेंदी, असांखे को बि नुक़सानु न पवंदो। असीं वापसि हलिया वेंदासीं, पर दुश्मन तुंहिंजे भाउ ऐं माउ खे सुख सां जीअण कोन ॾींदा। हाणे ॿुधा तूं छा थी चाहीं त जीअं गुलशेर में ईअं दुश्मन दिलशेर खे पूरो कनि? तोखे पंहिंजी माउ ऐं भाउ खां वधीक पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। हाणे तोखे इहो सोचे फ़ैसिलो करणो पवंदो। मामा तूं चाहीं थो त मां ॿियनि जी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजे सिर जी कुर्बानी ॾियां? केरु थो चए तोखे असां मरण ॾींदासीं? पोइ मूं ते वापसि हलण लाइ ज़ोर छो था भरियो? मूंखे छॾे ॾियो, मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हिसाब सां जियां। तोखे तुंहिंजे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾींदासीं, जीअं तूं चाहींदीअ ईअं ई थींदो, पर हिन वक़्तु तोखे असां सां हलणो पवंदो। वापसि हलण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? मुंहिंजो सिकूअ सां निकाह करायो वञे, ऐं पोइ मां ऐं सिकू हितां हलण लाइ राज़ी थींदासीं। तूं सिकूअ सां निकाह करणु चाहीं थी न? मुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजो निकाह सिकूअ सां ई थींदो। मूंखे तव्हां मां हिक ते बि भरोसो न आहे। जेकॾहिं निकाह कराइणो आहे त पोइ हिते करायो न, उते ई छो? तुंहिंजे मथां फ़र्क़ु पवे या न पवे, पर असांजे मथां फ़र्क़ु पवे थो, छो जो असांजी गैरत ऐं इज़त जो सुवालु आहे। तव्हांजी गैरत जे चकर में मां कुसजण नथी चाहियां। मुंहिंजो निकाह कराईंदो त पोइ मां हलंदसि, न त मां हितां काॾे न वेंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।